अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मां लाइव अचण खां अॻु हिकिड़ी पोस्ट रखी त कहिड़े मामले ते ईंदुसि ऐं छा ॻाल्हाईंदुसि, उहा ऑलरेडी असां डिस्क्रिप्शन ॾेई चुका आहियूं। काल जेको मां संगत समेत सखर जे भरिसां क़ाइमु प्रिया कुमारी जो शहर जेको आहे संगरार, उन में असां पहुतासूं, मालिकनि सां मुलाक़ात कईसूं, हिंदू अॻवाननि सां मुलाक़ात कईसूं ऐं मां जेको उतां लाइव आयो हुउसि, उन खां पोइ सॼी सिंध हिन ते ज़बरदस्त फीडबैक ॾिनो आहे ऐं उन फीडबैक सां गॾोगॾु मुंहिंजे अमल खे साराहियो वियो आहे, पर प्रिया जे वालिद ते सख़्तु तनक़ीद कई वई आहे। त उन्हनि दोस्तनि खे ख़ासि तौर ते जेका हिंदू बिरादरी आहे उन्हनि खे अपील थो कयां त ज़मीनी हक़ीक़तूं ईअं न आहिनि। ज़ाहिर आहे मुंहिंजा सुवाल हुया, मां पंहिंजे अकुल ऐं फ़हम दानिश मुताबिक़ जेके सुवाल उन खां राजकुमार खां कया, उहे प्रोफेशनली असांजे हिकिड़ी वे ऑफ वर्किंग हूंदी आहे, उन में असां उन खां पुछियोसीं। ज़ाहिर आहे नर्वस हुयो, चुप हुयो, ख़ामोश हुयो या जवाबु न पए ॾेई सघियो। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त उन माण्हू खे तव्हां वेतर डिप्रेस ऐं स्ट्रेस ॾियो ऐं उहो डिप्रेशन में हलियो वञे। त मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे तव्हांखे सभिनी दोस्तनि खे त राजकुमार ते तनक़ीद करण खां पासो कयो, उनजी अमर ते तनक़ीद करण खां पासो कयो। हा, जेको मूं पंहिंजी अखि सां ॾिठो आहे उहो तव्हां सां बग़ैर कंहिं रख रखाव जे, बग़ैर कंहिं एडिटिंग जे, बग़ैर कंहिं सेंसरशिप जे मां हिकिड़ो कड़ो सच ऐं तमामु घणियूं सचियूं हक़ीक़तूं तव्हांजे आॾो रखण लाइ मां लाइव आयो। जॾहिं असां कराची खां निकितासूं, 3-4 ॾींहंनि खां मां जेके पोस्टूं रखियां पियो या प्रिया ते जेका संजीदगी अख़्तियार कई आहे, उन ते कई सवाल उथिया आहिनि त 2.5 साल सरकी किथे हुयो, छो न पियो ॻाल्हाए, हाणे छो एक्टिव थी वियो आहे तमामु घणो। त ज़ाहिर आहे इन ते पहिरियां दोस्त कमु करे चुका हुया ऐं कमु कनि बि पिया। ऐं जंहिं टाइम प्रिया जो वाक़ियो हुयो त उन टाइम मां जेल में हुउमि, त मां त मुंहिंजे हथ में वस में न हुयूं इहे शयूं, पर उन जे बावजूदि जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे, जॾहिं बि असां ताईं का ॻाल्हि पहुचंदी आहे, त पंहिंजे वसार कोशिशि कंदा आहियूं त सिंध जे उन मज़लूम माण्हू सां गॾु बिहूं ऐं उनजा भरजला थियूं, उन्हनि जी आवाज़ में तक़वियत बख़्शण लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद कयूं। ऐं असां इहो कंदा आहियूं, असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे, कंहिं ते को बि थोरो न आहे। त जीअं ई मूं इहे 4-5 ॾींहं खां पोस्टूं रखणु शुरू कयूं त सॼी सिंध मुतालबो कयो त तव्हां वञी प्रिया जे वालिदेन सां मिलो। यकीननि उन मुतालबे खे बि लबैक कयोसीं ऐं मूं दोस्तनि खां नंबर घुराया, राजकुमार जा, ॿियनि उन्हनि जे वारसनि जा, उनजे चाचे जा, ऐं मूं राजकुमार खे व्हाट्सएप ते वॉइस मोकिलियो हुयो, जेको राजकुमार 24 कलाक गुज़रण खां पोइ बि ॿुधी मूंखे को बि रिप्लाई न कयो। बाद में मूं हिकु ॿिनि वकील दोस्त जेके हुया उन्हनि खे मूं चयो, ऐं बाद में मूं सखर में GM हैदरी खे इहो टास्क ॾिनो त यार इन्हनि सां राब्तो कर, ऐं मां अचणु चाहियां थो, मिली करे इन्हनि सां कचहरी बि करणु चाहियां थो। ऐं कुझु जेके शयूं मूं वटि पहुतियूं आहिनि, ज़ाहिर आहे उहे अॼु बि मां ऑन रिकॉर्ड न ॻाल्हाईंदुसि। कुझु शयूं मां वटि आहिनि या पहुतियूं आहिनि, या जीअं मां हिन ते कमु करणु शुरू कयो त जेके बि अॻूणा पुलिस ऑफिसर्स आहिनि जेके हिन खे इन्वेस्टिगेट करे चुका आहिनि मामले खे, उहे या ॿिया जेके दोस्त आहिनि या ख़ुदि कुझु हिंदू बिरादरी जा अहम माण्हू आहिनि, उन्हनि जेके शयूं मूं ताईं पहुचायूं या मूंसां डिस्कस कयूं, त उहे अॼु बि मां ऑन रिकॉर्ड न ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त उहे तमामु घणियूं रिस्की शयूं आहिनि जेके वक़्तु अचण ते ज़रूरु मां तव्हां सां शेयर कंदुसि। ॿियो त GM हैदरी हुन सां लाइन अप कयो, जीअं जेको आहे राजकुमार ओके कयो त मां कराची मां निकितुसि ऐं हैदराबाद मां पंहिंजे दोस्त असगर मलाणो खे खयोंसि गॾु पाण सां। कराची मां टीम मुश्ताक जा तमामु ज़बर बहितरीनु दोस्त हुया, नसरुल्ला शेख जेको वॾेरो आहे असांजो दोस्त, नवी सरकी में नंढड़ो भाउ, ऐं ॿिया जेके दोस्त हुआ उन सभिनी खे मूं गॾु खणी उते असां पहुतासीं। ऐं जीअं असां सखर में, छो जो असां सभई रोज़े सां हुयासीं,
जीअं ई 2-3 कलाक असां निंड कई ऐं उथी करे जेको टाइम सेट थियल हुयो 4 बजे जो, उन ॾींहुं जीअं मैदरी समूरो ॾींहुं राजकुमार खे फ़ोन कंदो रहियो, राजकुमार फ़ोन न पियो खणो, राजकुमार को पॉज़िटिव रेस्पॉन्स बि न पियो ॾिनो। आख़िरी आवर्स में जॾहिं 4:30-5 थिया त राजकुमार सां जीअं मैदरी जी ॻाल्हि ॿोल थी त राजकुमार इहो चयो त तव्हां संग्रह न अचो, मां सखर अची मुश्ताक सरकी साहब सां मिलां थो। जंहिं ते मूं चयो त यार असां आया ई उन शहर खे विज़िट करणु आहियूं, उन्हनि माण्हुनि सां मिलणु आहियूं, उन सरज़मीन खे ॾिसणु आहियूं, उन इलाइक़े जी नफ़्सियात कैफ़ियत हिन वक़्तु जेको उते माहौल आहे उनखे असां ऑब्ज़र्व करणु आहियूं पंहिंजी अखियुनि सां, त हुनजो हेॾे अचणु त फज़ूल आहे। पोइ इन इसरार ते असां राजकुमार खे राज़ी कयोसीं त असां तव्हां ॾे अचूं था। ज़ाहिर आहे जीअं असां वियासीं त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त संगरा शहर जी कैफ़ियत छा आहे, उते जा जेके रहाकू आहिनि शहरी या जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जो आलम छा आहे, ऐं उते जेको ख़ौफ़ छांयल आहे या जेका पाण मुरादी उन्हनि कैफ़ियत पाण मथां तारी कई आहे ख़ौफ़ वारी, उनजो मां तव्हांखे हाल अहिवाल ॾियां थो। त जीअं असां संगरा शहर में दाख़िल थियासीं त असांजे सॼे हथ ते रस्तो मथे चढ़े थो इहो मंदर ॾांहुं ऐं पुलिस थाणे ॾांहुं, पर लेफ्ट ते हिकिड़ो ॿियो रोड आहे जिथे रोड ते दुकान, असां ग़लती में लेफ्ट ते वियासीं रोड ते, ऐं उते दुकान खे लही करे जॾहिं असांजे दोस्तनि पुछियो त यार प्रिया जो घर किथे आहे, प्रिया कुमारी, त दुकान वारो हिंदू हुयो, उन सां ॿियो वेठल दोस्त बि हिंदू हुयो। जीअं अचरज वचां चयो त केरु प्रिया कुमारी, ऐं असांखे त ख़बर न आहे घर। वरी असां चयोसीं भला राजकुमार जो घर ख़बर अथव? चयो न असांखे ख़बर न, माना सफ़ा ईअं ला तालुक बणियल हुया। हालांकि उन शहर में टोटल हिंदुनि जा हिन वक़्तु घर ऐं कारोबार 15 ख़ानदान रहनि था, वधीक बि न आहिनि। हाणे 15 मां 14 ॿिया हूंदा, 15 त राजकुमार आहे, उनखे सुञाणण खां इनकार करणु त यकीननि असां हिते ई सम्झी वियासीं त हिन शहर में वहे वापरे छा थो ऐं सूरत-हाल किथे वञी पहुती आहे। वरी ॿिए दुकान वारे खां पुछियोसीं अदा प्रिया कुमारी जे घर वञिणो आहे ऐं घर किथे आहे, चयो अदा असांखे ख़बर न आहे, असां न ॾिठो आहे हुनजो घर। वरी बाद में असां रस्ते वेंदे खां पुछियोसीं, पोइ मुंहिंजे ज़हन में इहो आहे छो जो राजकुमार GM खे ॿुधायो त असांजे घर जे भरिसां मंदर बि आहे, थाणो बि आहे। पोइ असां राह वेंदे कंहिं ॿियनि दोस्तनि खां पुछियोसीं यार इहो मंदर ऐं थाणो किथे आहे, त उन्हनि ॿुधायो साम्हूं ते रस्ते में आहे। पोइ जीअं असां मंदर ते पहुतासीं, गाॾी पार कईसीं, लथासूं, अॻिते वञी 3-4 राजकुमार जे घर जे भरिसां 1-2 दुकान आहिनि हट टाइप, ऐं हिकिड़ो पंहिंजो राजकुमार जो बि दुकान आहे शायदि उते लही वरी इहो GM हैदरी असगर मलाणो पाण विया नवी सरकी टिनी मुख़्तलिफ़ दुकान ते, चयूं त यार राजकुमार फ़ोन नथो खणे, हे नंबर अथसि, त राजकुमार जो घर किथे आहे। हाणे राजकुमार जे घर जी घिटी जे भरिसां बीठल माण्हू बि ॿुधाइनि पिया त असांखे ख़बर न आहे। इन दौरान राजकुमार सां राब्तो थियो, राजकुमार चयो त तव्हां ॿाहिरि ई बीहो ऐं मंदर में हली वियो त मां मंदर में अचां थो। माना हू घर जे पासे ॾे मिलणु न पए चाहियो असां सां, ऐं हू मंदर ॾे 10-15 मिंट खां पोइ हू अची वियो मंदर, ऐं उते असांखे कचहरी कई। हाणे इहो निचोड़ आहे त शहर में तव्हां कंहिंजो बि चोर उचके जो घर पुछो तव्हांखे सभु ॿुधाईंदा हिंदू त भाउ फिलाणो हुते थो रहे, पर हिन स्पेसिफिक घर जे बाबति पर्टिकुलर घर जे बारे में या राजकुमार या प्रिया जे बारे में माण्हुनि जो ॻाल्हि करणु या इनकार करणु पाण तव्हां सम्झी सघो था त उते हिन वक़्तु सिचुएशन छा आहे। 100 डिनाइल अचनि, 100 तरदीदूं अचनि, 100 इहो जेको आहे सैयद साईं जेको आहे शाहिद शाह ज़ाहिद शाह खणी पूरी हिंदू पंचायत खे सोफ़े ते गॾु विहारे हिकिड़ी नाम निहाद प्रेस कॉन्फ्रेंस कनि ऐं कंफर्ट ज़ोन शो कनि, पर सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त ज़मीनी हक़ीक़तूं हिन जे बिल्कुलु बरक्स आहिनि। असां पाण सरज़मीन ते विया आहियूं, तव्हां पाण जेके बि ॾिसो पिया, जेके वकील धुरियूं आहियो, शागिर्द तंज़ीमुनि जा अॻुवाण आहियो, सियासी वर्कर या सियासी अॻुवाण आहियो, मज़हबी समाजी अॻुवाण आहियो, कारोबारी आहियो, जेके बि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखो था, चैलेंज थो कयां तव्हां वञो संगरा शहर में, तव्हांखे कैफ़ियत ऐं ज़मीनी हक़ीक़तूं पाण ख़बर पइजी वेंदियूं त उते माहौल छा आहे। ऐं सवाल इहो आहे त इन माहौल में आख़िर हेॾे अन्याय खां पोइ, हेॾे ज़ुल्म खां पोइ, हेॾी बर्बरियत खां पोइ, हेॾी दहशत ऐं वहशत खां पोइ बि राजकुमार ऐं हुनजी घरवारी या हुनजो हिकु अधु माइट
उन शहर में छो था रिहाइश पज़ीर रहनि, सवाल आहे मुंहिंजो। उन खां बि सवाल कयो मूं ऑफ द रिकॉर्ड। जेको कल मां लाइव आयुमि इहा त असांजी मुख़्तसिर कचहरी, इन खां वधीक असांजी कचहरी ऑफ द रिकॉर्ड थी, जंहिंमें मां, मुखी ऐं राजकुमार हुयासीं। राजकुमार पाण बि तरदीद कंदो, मुखी वसूमल बि जी तस्दीक कंदो ऐं राजकुमार बि तस्दीक कंदो त असां टई मंदर जे कमरे में सभु ॿिया हिंदू जेके हुया उतां जा उहे असां ॿाहिरि कढियासीं। मुंहिंजी टीम में जेके दोस्त गॾु हुया 5-8, असां उहे बि जेके ॿाहिरि कढियासीं, असां कमरे में पाण अकेला वेठा हुआसीं। ऐं मूं हिननि खे चयो, राजकुमार खे बि ऐं मुखी वसूमल खे बि, त मूं चयो मूं वटि बि के सबूत आहिनि जेके मां कागज़ खणी आयो आहियां, ऐं मूं बि इन वॾे हाई प्रोफाइल केस ते वॾो कमु कयो आहे, ऐं मूं वटि बि कुझु शाहिदियूं आहिनि। चवंदा त मां तव्हांखे ॾेखारियां, पर उन खां अॻु तव्हां मूंखे ॿुधायो त हक़ीक़तूं छा आहिनि। कुझु हुननि हक़ीक़तूं बयानु कयूं जेके असां ऑन स्क्रीन बयानु नथा करे सघूं। कुझु हुननि खां ॻाल्हियूं निकिरी वयूं मुंहिंजी कचहरी दौरान, जेके मूं पाण जज कयूं, जंहिंमें हुननि इहो ॿुधायो त साईं त बिल्कुलु शरीफ़ आहे, इज़त वारो माण्हू आहे, या असांजो ठीकु आहे, इन सां असांखे को बि सरोकार मूंखे त न आहे, न मुंहिंजी शाह सां दुश्मनी आहे, न कुझु ॿियो आहे। पर मां चयो जेसि ताईं शराफ़त जी ॻाल्हि था कयो, त मूंखे जेके ख़बरूं पहुतियूं आहिनि त साईं थोरो ख़ुशि मिज़ाज अयाश परस्त बि आहे, जंहिंजा मां तव्हांखे कराची में सबूत ॾेई सघां थो त जेके जिथे हिन जी बैठक आहे, हिन जो वेहण आहे, उथण आहे, त उन सोबत मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो साईं एतिरो शरीफ़ न आहे जेतिरी उहो दावा करे थो। माना को रंग रलियूं करणु या ॿ ढुक पाणी जा पीअण या कंहिंजी डांस ऐं रक़्स ॾिसणु या वेही करे संगत में चिल माहौल करणु, इन सां मां कतन इहो नथो चवां त को बदमाश थींदो आहे। हर कंहिंजो पंहिंजो मिज़ाज आहे। मां बि गुनाहगार हूंदुसि, कंहिं महफ़िल में मां बि वेही सघां थो, वेठो हूंदुसि, पोइ इन मां इहो मतिलबु न आहे त मुंहिंजो किरदारु सॼो सवालिया निशान बणी वञे। पर हिन शख़्स खे असां पर्टिकुलर इन जे लाइ बि डिस्कस कयूं था त हिन जेको शराफ़त जो लभादो उन ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस में, वज़ाहती प्रेस कॉन्फ्रेंस में जेको दावाऊं कयूं आहिनि, ज़मीनी हक़ीक़तूं हिन जे बिल्कुलु बरक्स आहिनि। पोइ जॾहिं असां बंदि कमरे में वेही कचहरी कईसीं ऐं कुझु नुक़्तनि ते पहुतासीं, राजकुमार जो को बि मूड न हुयो लाइव अचण जो बि, कचहरी करण जो बि, ऑन रिकॉर्ड के शयूं प्रोवाइड करण जो बि। जेको मुखी वसूमल हुयो उनजो बि को मूड न हुयो। उहो ईअं पियो चए साईं आया बसि रोज़ो खोलियो, भाकुर पायो, बसि तव्हांजी वॾी महिरबानी, हलिया वञो। त माना एॾा ख़ौफ़ज़दा हुया त असांजी मौजूदगी जे दौरान हुनखे वॾो को टेंशन हुयो त अलाए को माण्हू अची हमलो न कनि मंदर ते, अलाए को। मां चयो बाबा मां वेठो आहियां, को हमलो करे थो बि तव्हांजो ज़िम्मो न आहे, असां ॼाणूं उहे ॼाणनि, तव्हां रिलैक्स रहो। पोइ मूं हिनखे चयो राजू खे त राजू तूं छो नथो कराची शिफ्ट थिए, छो नथो ॿिए शहर शिफ्ट थिए, तुंहिंजो हिते न कारोबार आहे, न हिते तुंहिंजी मुस्तक़िल रहिश आहे, तूं रहे बि सखर में थो, हिते तोखे छो इहो रखियो वेठो आहे, माना तुंहिंजी मजबूरी कहिड़ी आहे, तोसां मसइला कहिड़ा आहिनि, तूं असां सां खुली करे ॿुधाए न। बंदि कमरे में तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में, मुखी जे विच में ॻाल्हियूं रहंदियूं, ऐं ख़ुदा जो कसम खणी चयमि, मां पंहिंजे धीउ जो कसम खणी चयमि त राजकुमार तूं असांखे पंहिंजो हमदर्द, हिमायती ऐं ताक़त सम्झी करे मूंसां तूं शयूं शेयर कर। इनशाला तोसां हर क़दम ते जेको आहे आयरन वाल थी करे, यानी हिकिड़ी मज़बूत दीवार थी करे, लोह जी दीवार थी करे, सीसा पिलाई दीवार थी करे तोसां असां हर क़दम ते गॾु बीहंदासीं। इनशाला न्याणी जी वापसी ताईं तोखे अकेलो न छॾींदासीं। बहरहाल हू सोचनि में गुम हुयो, चुप हुयो, कंध हेठि करे वेठो हुयो, माना कुझु चवण बि चाहे पियो पर चई न पियो सघे। असांखे नथो लॻे हुनजी कहिड़ी मजबूरी आहे। बहरहाल मजबूरी ते बि असां कल्ह खां वठी मां पहुची चुको आहियां त मजबूरी कहिड़ी आहे। ॿियो, जॾहिं असां लाइव आयासीं सॼी दुनिया ॾिठो उन राजकुमार जी बॉडी लैंग्वेज छा हुई। जॾहिं सॼी सिंध तयारु आहे, जॾहिं सॼी सिंध इन ते तमामु घणो तहरुक वठी चुकी आहे, जॾहिं सॼी सिंध घर खां निकिरण लाइ तयारु आहे, जॾहिं सॼी सिंध एग्रेसिवली इन ते रिएक्शन यानी एहतजाज ज़रिए ॾियण जे लाइ तयारु आहे, त उते मुदई असांखे तमामु घणो सुस्त नज़र अचे पियो। मजबूरियूं हूंदियूं आहिनि, जंहिंजे घर में बाहि लॻल हूंदी आहे उनखे उहो कर्ब महसूसु थी सघंदो आहे। त राजकुमार जे लाइ मूं वटि किरोड़े इज़तूं आहिनि, मूं वटि किरोड़े मोहबतूं आहिनि, मूं वटि किरोड़े एतिराम आहिनि राजकुमार जे लाइ, ऐं उनखे मां कॾहिं बि इहो कंहिं इम्तिहान में विझणु नथो चाहियां। उनजी मर्ज़ी, उनजी इच्छा मुताबिक़
जीअं हू असांखे हुकुम कंदो वेंदो, उन जी घरवारी हुकुम कंदी वेंदी, असां उहो क़दम ब क़दम उन्हनि जी डायरेक्शन ते हलण लाइ तयारु आहियूं, बशर्त राजकुमार ऐं उन जी घरवारी पंहिंजे अकुल फहम ऐं सोच सां कुझु ऐलान कनि त। बाक़ी सिचुएशन इहा आहे, जॾहिं इहो प्रिया कुमारी जो ताज़ो वाक़ियो हुयो त मूंखे हिननि पाण ॿुधायो त सभिनी खां पहिरियों जेको चढ़ाई थी पुलिस जी आहिनि हवेली ते थी, सैयद जी। सैयद जा सभु नौकर गिरफ़्तार कया विया, सैयद जे घर जी तलाशी वरिती वई, समूरे घर जी। उते मशीनूं घुराए खोटायूं कयूं वयूं, उते जदीद टेक्नोलॉजी सां सर्च कयो वियो, ड्रोन कैमरा सां सर्च कयो वियो। त माना फर्स्ट सस्पेक्ट जेको हुयो इन प्रिया जे गुमशुदगी अगवा बाबति, जेको फर्स्ट सस्पेक्ट हुयो, मुद्दनि जे बारे में न, मुद्दनि निशानदेही न कई त असांजो इन शाहिद ऐं ज़ाहिर शाह ते को शक आहे, पर जेके इन्वेस्टिगेटर्स हुया, जेका पुलिस हुई, उन्हनि जो पहिरियों तोबुनि जो रुख जेको हुयो शाह हुयो, हवेली वारो। ऐं शाह चए थो त न साईं, असां त पाण गॾिजी ॻोल्हा पिया कयूं, असां त पाण जेको आहे इन न्याणी जे लाइ तमामु घणा संजीदा आहियूं, असां ते कॾहिं को मुदई बीठो न आहे। अड़े बाबा, पहिरें ॾींहुं जेका कार्रवायूं थियूं आहिनि उन में फर्स्ट शकी तव्हांजी फैमिली ऐं तव्हां हुयो। उन खां पोइ ॿिया हिन जा राजकुमार जा जेके हुया मुलाज़िम दुकान जा, उहे गिरफ़्तार थिया, उन्हनि खे सटको आयो, उन्हनि खे खंभियो वियो, उन्हनि खे टार्चर कयो वियो। उन खां पोइ तक़रीबन 600 जे लॻभॻि जेके उते माण्हू खॼा, जेके टावर ते जेके बि मोबाइल सिमूं जेके अचनि पियूं 1000 खां मथे, उन मां जेके गिरफ़्तार थिया उन्हनि खे थारोली जेको आहे इंट्रोगेट कयो वियो, पर को बि खड़तेल न निकितो। ऐं जॾहिं हाणे मां तमामु अहम ॻाल्हि करणु वञा पियो, मुंहिंजी पुलिस जे आला मदन सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जेके ऑफ द रिकॉर्ड मूंखे ॿुधाए चुका आहिनि, मूंखे मुख़्तलिफ़ जेके बाअसर माण्हू आहिनि उहे ॿुधाए चुका आहिनि, जॾहिं इन हवेली जे मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो त उन ॾींहं ते प्रिया जी अमड़ जी मोबाइल फ़ोन ऐं राजकुमार जी मोबाइल फ़ोन पुलिस पंहिंजी कस्टडी में वरिती। ऐं सैयद खे चयो वियो त तोखे गिरफ़्तार कंदासीं। सैयद जी मालिकी थी वई, ताज़ो ताज़ो ख़ुर्शीद शाह साहब उनखे पीपी में शामिल करे चुको हुयो, नासिर शाह साहब ऐं ॿिया जेके पॉलिटिकल फिगर्स आहिनि उहे ताज़ो, नासिर शाह साहब, ख़ुर्शीद शाह साहब ताज़ो ताज़ो शाहिद शाह ऐं ज़ाहिर शाह ते हथु रखी चुका हुया। ऐं पुलिस खे कदम पोइ ते हटाइणा पिया, याने मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी खां पोइ नेक्स्ट जेको टारगेट हुयो शाहिद ऐं ज़ाहिर शाह हुया, जेके पुलिस गिरफ़्तार न बि करिया पर फ़ोन ते घुराए इंट्रोगेट करणु पिए चाहियो। जंहिंखां पोइ सियासी मुदाख़लत थी ऐं पीर न आयो, जंहिंखां पोइ उन वक़्त जे पुलिस जे आला अमलदारनि, माना आला अमलदार केरु, DIG हूंदो या SSP हूंदो, ॿिन्ही इन शाह जूं मोबाइल फ़ोनूं घुराइण जे लाइ उन सियासी शख़्सियतनि खे चयो बाबा असां गिरफ़्तार बि नथा कयूं, असां इंट्रोगेट बि नथा कयूं, पर इन जूं मोबाइल फ़ोनूं असांखे फ़राहम कयो त असां सभिनी जो फॉरेंसिक करायूं। उन प्रिया जी अमड़ जूं बि, राजकुमार जो बि ऐं सैयदुनि जो बि। हिन राजकुमार खां तव्हां पुछो, कंहिंखे ख़बर न आहे, पुलिस खां पुछो त राजकुमार जी घरवारी जी ऐं राजकुमार जी मोबाइल फ़ोन किथे आहे हिन वक़्त ताईं। उन पुलिस तफ़्तीशी ऑफिसरनि वटां जंहिं फॉरेंसिक कराई, जंहिं CDR कढाया, जंहिं इन पूरे फ़ोन जी जेका फॉरेंसिक रिपोर्ट पाण वटि रखी आहे त असुल माजरो छा आहे। हाणे अचूं था त सैयद पंहिंजो फ़ोन न ॾिनो। अड़े बाबा, तूं त चए थो भेण आहे न तुंहिंजी, तूं त चए थो प्रिया तुंहिंजी न्याणी आहे, पोइ इन में कहिड़ो मसइलो आहे तुंहिंजे फ़ोन खे चेक करण में, तुंहिंजे फ़ोन जी फॉरेंसिक करण में कहिड़ो मसइलो आहे। इन खां पोइ इहो मामिलो मुकमल तौर ते दॿायो वियो। इन खां पोइ इहो समूरो मामिलो लहे मिटी कयो वियो। ऐं हिन वक़्तु जॾहिं ॿीहर सोशल मीडिया ते सिंध जो शऊर प्रिया जी आज़ादी जो मुतालबो करे रहियो आहे, तमामु सख़्तु अंदाज़ में ट्रेंडिंग ते पियो हले, प्रिया जो मामिलो ट्रेंडिंग ते, ट्विटर हुजे,
फेसबुक हुजे, सोशल मीडिया टूल्स हुजनि या लोकल व्हाट्सएप ग्रुप्स हुजनि मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में या पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में, बिलख़ुसूस सिंध समूरी में, हर जाइ ते टॉप ट्रेंडिंग में प्रिया जी आज़ादी जी ॻाल्हि थी थिए। जॾहिं इहा मोमेंटम जुड़ी आहे, उन खां पोइ ॿीहर इन सैयदनि खे या ॿिया जेके सस्पेक्ट्स आहिनि उन्हनि खे सीओ वरितो आहे। उहे हाणे चवनि था त वरी न ही को वॾो तमाशो थिए, IG बि साॻियो अची वियो आहे, CM बि साॻियो अची वियो आहे, ॿिया माण्हू बि साॻिया अची विया आहिनि, पर फोन उहे न हूंदा सैयद वटि। मुंहिंजे ख़्याल में फोन उन लाइ दफ़न करे छॾिया हूंदई, उहो त जॾहिं खॼिबो त ॿुधाईंदो। ऐं सैयद जे लाइ छा आहे, मिसाल मां आहियां, मुश्ताक सरकी ते राजकुमार शक थो करे, उनजो इहो बुनियादी कानूनी आइनी हक़ आहे मुदई जो, कंहिं ते बि शक करे, कंहिं ते बि शक करे उहो खणे। ऐं भल राजकुमार इहो इनकार करे त साईं वारनि जा परे परे ताईं को बि इन सां तालुक न आहे, पर राजकुमार खां पुछो त तो जेके ऑफ द रिकॉर्ड बयान ॾिना आहिनि उन में छा हुयो। निचोड़ इहो आहे त हिन मामले ते जेके ताक़तवर सस्पेक्ट्स हुया, जेके ताक़तवर शकी जवाबदार हुया, उन्हनि पाण खे सियासी असर सुख इस्तेमाल करे आजो करायो, इस्तिस्ना ॾियारी। इन सॼे केस में इंट्रोगेट थिया ई न आहिनि। हेतिरो संग्रह शहर आहे, संग्रह शहर हेतिरो आहे, को न अगवानी पहुतो, न बिहारी पहुतो, न बंगाली पहुतो उन ॾींहुं अंदरि। ऐं ही को मामूली वाक़ियो न आहे, ही सहूलियतकारी बि लोकल थियल आहे, अगवाकार बि लोकल आहिनि ऐं बछ ॾींदड़ बि लोकल आहिनि। इहो मां वॾे वसूख सां, दावा सां, ज़मीनी हक़ीक़तुनि खे, सबूतनि खे, ऐं जेका टेलीफोनिक मुंहिंजी ऑफिसनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, लोकल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जी रोशनी जी बुनियाद ते चवां थो त अगवाकार, सहूलियतकार ऐं बछ ॾींदड़ संग्रह ऐं सखर खां ॿाहिरि जा माण्हू नथो। भल मूंखे ही शइ जेको आहे वञी FIA में साइबर क्राइम में नोटिस करे त मां सबूत ॾियण लाइ तयारु आहियां। भली मुंहिंजे मथां वञी संग्रह ते वञी परचो करे त मुश्ताक खे कराची में वेही करे या संग्रह शहर में वेही करे मूंखे धमकियूं ॾेई विया, भल मूं परचो करे, ऐं मां हर तहक़ीक़ात खे ज्वाइन करण जे मूड में आहियां। मां ऐलान थो कयां त मां हिन सां बिल्कुलु कानूनी मोर्चे ते हिनखे मुंहुं ॾींदुसि, करे अॻु भराई करे। ही ब्लैकमेल कंदा हूंदा बाअसर माण्हू राजकुमार खे, उनजी घरवारी खे, असांजी भेण खे, पूरे हिंदू अॻवाननि खे, हिंदू फैमिलीज़ खे। असां कंहिंखों बि ॾिजण वारा न आहियूं, कंहिंखों बि असां ख़ौफ़ज़दा थियण वारा न आहियूं। सिंध जो शऊर कंहिंखां बि न ॾिजंदो। कराची में वॾी वॾी माफ़ियाउनि खे ललकारियूं पिया, वॾी वॾी माफ़ियाउनि सां मुहाॾ अटकाए वेठा आहियूं। ग़रीब पौरित सिंधी माण्हुनि जे लाइ, अबोझ माण्हुनि जी मालिकी जी पादाश में केस थिया आहिनि, सज़ाऊं भोॻियूं आहिनि, टॉर्चर सठा आहिनि, हमला थिया आहिनि, पर असां पोइ बि विख पोइ त न वटि आई आहे। अॻु खां अॻिरा थी करे पंहिंजे क़ौम जी मालिकी पिया कयूं, उहा सखर शहर में प्रिया हुजे या कराची में इरशाद रांझाणी हुजे। असां हर क़दम अॻिते बहादुरी सां खणी करे इंसाफ़ जी हासिलात ताईं असां गॾु बीठा आहियूं। त हिन मामले में बि जेके हक़ीक़तूं मुंहिंजे साम्हूं आहिनि त मां तव्हांजे अॻे आॾो रखां थो। सिंपल मुतालबो, रीइन्वेस्टिगेट कयो वञे मामले खे, तमामु घणो सादो मुतालबो आहे। ॻोठ जे चङे मुड़ुसनि खे, हिन शहर जे चङे मुड़ुसनि खे इंट्रोगेट कयो वञे, इन्हनि जा मोबाइल फोन वरिता वञनि। मूंखे इहो शक आहे ऐं मूंखे पक आहे त इन न्याणी खे यानी प्रिया जी अमड़ खे मुकमल तौर ते ब्लैकमेल कयो वियो आहे। ॿीहर थो चवां, ही समूरी बॉडी लैंग्वेज, ही ख़ामोशी, ही चुप, उन ॻाल्हि जी निशानदेही करे थी त हिननि खे मुकमल तौर ते इमोशनल ब्लैकमेल कयो वियो। हाणे उहो ब्लैकमेलिंग जा टूल्स ऐं सोर्स कहिड़ा आहिनि, इहे तव्हांखे जल्द पुलिस ॿुधाईंदी। जेकॾहिं पुलिस इम्पार्शली इन मामले खे इन्वेस्टिगेट करे थी। IG सिंध साहब इन पूरे डिवीज़न, सखर डिवीज़न जे ॿाहिरें ऑफिसनि ते मुश्तमिल GIT ठाहे थो। को DIG पीर मोहम्मद शाह हुजे या को एडिशनल IG हुजे,
या के एसएस हुजनि चइनि पंजनि ते मुश्तमिल JIT ठाही वञे जेके कंहिं बि असर सुख में न अचनि, या अञा वधीक इनके एक्सपेंड कयूं था मामले खे अञा वधीक अनफोल्ड करण जे लाइ। जेकॾहिं बिलावल भुट्टो सम्झे थो त पिरिया उन जे लाइ आसफा ऐं बख़्तावर आहे, जेकॾहिं मुराद अली शाह सम्झे थो त ही पिरिया उन जो औलाद आहे, जेकॾहिं वाघधणी सम्झनि था त पिरिया खे अमली तौर ते वापसि आणण लाइ संजीदगी अख़्तियार करणी आहे, त पोइ अञा बि हिनखे अनफोल्ड करण लाइ घरू खातो JIT जोड़े, जंहिंमें पुलिस, स्पेशल ब्रांच, IB, ISI, MI ऐं रेंजर्स जा नुमाइंदा हुजनि, 6 ॼणा हुजनि। ख़ुदा जो कसम खणी चवां थो मां, 72 कलाक वॾा आहिनि पिरिया खे बाहिफ़ाज़त घर पहुचाइण जे लाइ। 72 कलाक चैलेंज थो कयां, ऐं इहे जेकॾहिं इहे पैरामीटर्स एग्ज़ीक्यूट कया वञनि त फर्स्ट रेस्क्यू कयो वञे उन न्याणी खे, पिरिया ॼमण खे उन संग्राम मां। बदहाल पई आहे, न सहूलियतूं आहिनि, न इनकम आहे, अॻियो स्ट्रेस में आहे, तमामु घणी हो डिस्टर्ब आहे मेंटली। उनखे त अञा वेही करे तबाह था कयो, उनखे रेस्क्यू कयो, हू न ईंदा, हू ब्लैकमेल कनि उनखे। अलाए छा चयो आहे, तव्हां हीअं कंदो त असां हीअं कंदासीं। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, ही समूरी फैमिली मुकमल तौर ते ब्लैकमेल थियल आहे। ही को राज़ी ख़ुशी संग्रह शहर में न आहिनि, त उनजो लाइफ स्टाइल ॾिसो। हुते आज़ादी जे नाले ते क़ैद थियल आहिनि, हुते आज़ाद चुरपुर कनि था, कंहिं लाकब ऐं कमरे में क़ैद आहिनि, चुरपुर कनि था। पर लॻे ईअं थो त हिन जो रिमोट कंट्रोल ज़ाल मुड़ुस जो ॿिए कंहिंजे हथ में आहे, जेके हिनखे ईअं वायरलेस रिमोट ते घुमाइनि था, हिन घिटी में वञो, हिन घिटी में, हिन घिटी खां वापसि अचो, हिन सां मिलो, हिन सां मिलो। माना मां त राजकुमार जी मदद जे लाइ वञा पियो, मूंसां छो न पियो मिले, मूंखे छो नथो व्हाट्सएप ते रिप्लाई करे। असां त हुनजी मुआवनत ते मदद ऐं हिमत जे लाइ पिया वञूं न। त माना ही किथों त हिन जूं वागूं को झले बीठो आहे, जंहिंजो ही ज़बानी इज़हार नथो करे असांजो भाउ। त असांजो मुतालबो, सिंध जे शऊर जो मुतालबो इहो हुजणु घुरिजे। हा, JIT घरू खातो अनाउंस करे, उनमें सभिनी फोर्सिस जा नुमाइंदा हुजनि। अचो हाणे त उहा JIT खे तव्हां असां कीअं फैसिलिटेट करे सघूं था। राजकुमार न, तव्हां असां खां जेकॾहिं बयानु वरितो वञे त मां नाला खणंदुसि शाहिद शाह, ज़ाहिद शाह, सखर वारो मुखी ईश्वर, ऐं इहो संग्रह वारो जेको इहो कल्ह असांजी ते दोस्त ख़िदमत कई मुखी वसू। इन 4 माण्हुनि खे तव्हां घुराए इंट्रोगेट कयो, सवाल बि सिंपल हिननि खां पुछो, ऐं पंहिंजो माहिर नफ़्सियात ऐं मेडिकल ऑफिसर बि हुन JIT में विहारो, जेको बॉडी लैंग्वेज खे जज करे इन्हनि जी। ख़ुदा जो कसम आहे, एतिरो ई मामिलो हल थींदो। न वञो ॿिए हंधि, काॾे बि न वञो, ज़रूरत ई न आहे काॾे वञण जी। तव्हां खोटे बि ॾिठो सॼो संग्रह शहर, तव्हां भर वारा इलाइक़ा बि खोटे, किथे ख़बर बि न आहे। तव्हां माण्हू खणी 700-600 माण्हू खणी तव्हां हुननि जो पुठा ॻाढ़ा करे वापसि मोकिलियो, कुझु बि खड़तेल न निकितो। ऐं ही वाहिद अगवा जो केस आहे जंहिंमें का डिमांड न आहे, जंहिंमें को इंटेंशन न आहे अगवाकार जो, जंहिंमें का उनमें मोटिव साम्हूं न आहे। 3 शयूं हूंदियूं न बाबा, मां कंहिंखे अगवा कयां थो, उनजा रीज़न हूंदा, मुंहिंजी नियत हूंदी, मुंहिंजो मुतालबो हूंदो, मुंहिंजो मोटिव्स हूंदा, मक़सदु हूंदो। 3 शयूं हूंदियूं, मां छो एॾो वॾो क्राइम कमिट कयो आहे। उन 3 शयुनि मां को हिकिड़ो बि मुतालबो, मोटिव, इंटेंशन, 3 शयुनि मां का बि शइ साम्हूं न आई, त माना हू अगवा न आहे, हू क़ैद आहे। इन्हनि माण्हुनि खे तव्हां इंट्रोगेट कयो। ऐं इहो जेको मुखी ईश्वर आहे, मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात न आहे, ईश्वर सां मां बराए रास्त आहियां मुखातिब। दोस्त उनखे टैग मेंशन कनि, उनखे न कनि त उनजे वाठनि खे कनि। त मूंखे तव्हांखे त मैंडेट आहे, पंहिंजी हिंदू क़ौम जो, हिंदू कम्यूनिटी जो मैंडेट आहे, तव्हां उन्हनि जी छपर छांव थियो। पर अफ़सोस आहे, तव्हां सियासतदाननि जा दलाल थी बीठा आहियो। पर अफ़सोस आहे, तव्हां पंहिंजी पिरिया खे न्याणी करण बदिरां उन जी अगवा ऐं क़ैद जी मुसलसल जेको आहे
वाधारे में, उन जे वक़्त जे वाधारे में, उन जी अज़ियतनि जे वाधारे में, उनखे तकलीफ़ ॾियण जे वाधारे में तव्हां बराए रास्त वॾेरनि जी, भोतारनि जी, मुर्शिदनि जी, पीरनि जी, सैदनि जी, सियासतदाननि जी, ॾोहारनि जी, वहशी दरिंदनि जी, अयाश परस्तनि जी बराए रास्त सहूलियतकारी करे तव्हां पंहिंजी कम्युनिटी जी दिल आज़ारी करे रहिया आहियो। अड़े मुखी त इहे पंचायत जा वॾा त छपर छा माना माण्हू हौसलो कंदा आहिनि, न असां पंहिंजे वॾे जे हथ में आहियूं, हथ में ॾेई बीठो आहे असांजो वॾो, छपर छांव ताक़त आहे असांजी, असांखे तो इंसाफ़ मिलंदो। तव्हां त भाड़िया थी बीठा आहियो, पंहिंजे माण्हू खे धिका ॾेई ख़ामोश कराए, उनखे ब्लैकमेल करे, उनजी घरवारी जे नाले ते ब्लैकमेल करे चओ था त तव्हां न एहतिजाज कयो, न धरना ॾियो, न एहतिजाज कंदड़नि सां तव्हां गॾु बीहो, न सिंध जी बहादुर आवाज़नि सां तव्हां बीहो। जेको बि राजकुमार सां मिलियो आहे ॿुधायो कहिड़ो तत निकितो आहे, कहिड़ो ऐलान थियो आहे। शीरी खोखर वई हुते, आयशा धारे जो वई, कहिड़ो कहिड़ो तत निकितो। माना सॼो साल तस्वीरूं हलियूं आहिनि, पिरिया जी अमर जा इंटरव्यू हलिया आहिनि, औरतुनि खे चए थी त मुंहिंजी तस्वीर न रखजो। माना हाणे इहा बि सख़्ती थी वई काथों ॿिए हंधों, त तुंहिंजी तस्वीर बि हाणे न ॾिसण था चाहियूं असांखे वीडियो ते या सोशल मीडिया ते। कल्ह मूंसां बि हुन पंहिंजी असांजी भेण न मिलाई, असांखे बि घर को जेको आहे 2-3 गिटियूं ॿाहिरि बीहारे मंदर मों फारे करे मोकिले छॾियईं। असां सम्झी सघूं था राजकुमार जी मजबूरी छा आहे, राजकुमार खे केरु थो हलाए। इहे ई मुखी सहूलियतकारी कनि था जेके पंहिंजी न्याणियुनि जे अॻुवा में बराए रास्त मुलविस थी करे दलालनि जो किरदारु था अदा कनि। ईश्वर ख़बर न आहे तूं कहिड़े कहिड़े सियासतदान जो, कहिड़े कहिड़े सखर जी बास शख़्सियत जो तूं वाठो आहे, तूं उन्हनि जूं दावतूं कंदो आहे, उन्हनि जे लाइ तूं विलायती शराब खोलंदो आहे। तुंहिंजे किरदार जी ख़बर न, मां तुंहिंजी छित्रोल कंदुसि हिन सेशन खां पोइ, शयूं तुंहिंजूं बि मूं हथु कयूं आहिनि। मुंहिंजो त को मफ़ाद ई न, मां उहो न आहियां सोशल एक्टिविस्ट जेको को अची लाइव करे तव्हां खां बैकडोर डिमांड करे। मां कंहिं चैलेंज थो कयां सॼी सिंध में कंहिं बि इशू ते, कंहिं बि मुदई जी या मुलज़िम जी कॾहिं मां चांहि न पीती आहे। ही जेके मुंहिंजी मीडिया सोशल मीडिया ट्रोलिंग थींदी आहे, ही जेके पुलिस मूं ते एफ आई आर कयूं, को हिकिड़ो मुंहिंजो स्कैंडल खणी अचो जंहिंमें मूं को ग़लति इस्तेमालु कयो, जेका डिमांड कयो, जेको पैसो ठाहियो हुजे। ही जेके बकवास कनि था इनखे करणु ॾियो, छो जो हिन खां कुझु पाण पुॼे नथो। इन जे लाइ तव्हां असां जेके मुतहरिक किरदार आहियूं उन्हनि जी दिल आज़ारी कंदा आहिनि, पर असां तमामु घणा मुस्बत सोच वारा माण्हू आहियूं। असां इन्हनि खे लेखे में ई नथा आणूं जेके बि इल्ज़ाम लॻंदा आहिनि। त ईश्वर जेको आहे असांजो इहो मुखी सखर वारो, इनखे मुखी असांजो भाउ आहे वसूमल, उनखे शाहिद शाह खे ऐं ज़ाहिद शाह खे GIT जंहिंमें ISI MI रेंजर्स जी नुमाइंदगी ज़रूरु हुजे। ख़ुदा जो कसम खणी चवां थो 72 कलाक में तव्हांखे सिंगारे संवारे नवां ब्रांडेड कपिड़ा ऐं सैंडल ॿारड़ी खे पाराए घर पहुचाए न वञनि त असांजे वजूद ते लानतूं आहिनि। सियासी मुदाख़लत न हुजे, मसलत बि न हुजे। मां नथो चवां, मूंखे चवण जी ज़रूरत बि न आहे, न कर अलाह न करे कंहिंजी किरदार कशी मां कयां, किरदार कशी कयां उन न्याणी जी। मां नथो चवां त शाहिद शाह जो, ज़ाहिद शाह जो या राजकुमार जी घर जो को ताल्लुक़ हूंदो, अलाह न करे। असांजी भेण आहे, असांजो नंगा, असांजी गैरत आहे। पर हक़ीक़तनि खे मालूम करण जे लाइ तहक़ीक़ात थियणु घुरिजे। कहिड़ी मजबूरी आहे, कहिड़े मसइलनि ते असांखे ख़बर न आहे हिंदू न्याणियूं कीअं ब्लैकमेल थियल हूंदियूं आहिनि, जेके मज़हब मटाइनि थियूं। उन जेका बि मज़हब मटाए थी छोकिरी, तव्हां हुनजी बॉडी लैंग्वेज कॾहिं ॾिठी आहे, महसूसु कई आहे, केॾी ब्लैकमेल स्ट्रेस्ड हूंदी आहे। बाबा मज़हब त अमेरिका में बि टॉप जा हाणे 5-6 सिंगर्स, यूट्यूबर्स ऐं तमामु घणा इहे प्लेयर्स जेके आहिनि, इन्हनि बि मज़हब मटाइनि। तमामु हैप्पीअर मूड में, ख़ुशी चेहरे ते रौनकूं हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिसो कन्वर्ट जॾहिं पंहिंजो रिलीजन कनि था, कॾहिं हिते तव्हां गन पॉइंट ते न्याणियुनि खे विहारे वीडिया ठाहे फोटू कढी ब्लैकमेल करे, दोस्तियूं रखी, वॉइस नोट्स हुनजा घुराए ब्लैकमेल करे पोइ तव्हां चओ था त इहा मुस्लिम थींदी ऐं असांखे बि जन्नत में वठी हलंदी। लानत हुजे तव्हां जहिड़े इन अमल ते बि जेकॾहिं ब्लैकमेल करे। इस्लाम त दर्स ॾिए थो हुस्न इख़लाक़ जो, इस्लाम दर्स ॾिए थो बहितरीन किरदार जो, इस्लाम दर्स ॾिए थो पंहिंजे
मज़हबी हम आंगे रवादारी जो इस्लाम दर्स ॾिए थो। पंहिंजी अमल असां नबी साईं जी पैरवी कंदे तमामु ज़बरदस्त किरदार खे आला रखी करे एॾो त ज़बरदस्त पोलाइट बिहेवियर रखूं ॿियनि मज़हब जे माण्हुनि सां जो असांजो हुस्न इख़लाक़ ॾिसी असांजो किरदार सखावत ऐं दयानतदारी अदल ॾिसी करे हू मुतासिर थी करे अची ख़ुशी ख़ुशी इस्लाम क़बूल कनि त पोइ सम्झासीं न वाक़ई इस्लाम जी फतेह थिए थी, इस्लाम जो बोलबालो आहे। ईअं न आहे की तव्हां लोकल अफेयर्स मासूम न्याणियुनि खे ट्रेप करे मोबाइल नंबर वठी व्हाट्सअप ते उन तस्वीरूं घुराए उन्हनि खे सेंटिमेंटल इमोशनल करे उन्हनि सां गॾु डेट करे किथे बि कंहिं होटल ते कंहिं फास्ट फूड ते वञी वेही करे तस्वीरूं कढी पोइ तव्हां चओ था हाणे तुंहिंजे भाइरनि खे ॾींदा तुंहिंजे पीउ खे ऐं सोशल मीडिया ते रखंदासीं। ज़ाहिर आहे हुन वटि ऑप्शन इहो ई हूंदो न। तव्हां सां न चाहींदे बि शादी, ज़ाहिर आहे उन हिंदू न्याणी वटि हिकिड़ो ई ऑप्शन बचे थो वञे। न चाहींदे बि तव्हां जहिड़े कमीने ज़लील ऐं बद किरदार माण्हुनि सां शादी कंदी। न चाहींदे बि तव्हांजो इहो डिमांड जेका हूंदी आहे त शादी करण लाइ तोखे मुस्लमान थियणो पवंदो। ऐं ज़ाहिर हू चवंदी हल मां मुस्लमान थियां थी, अखियूं हेठि हूंदसि, दिलि दिमाग़ ॿिए पासे हूंदसि, पंहिंजा ही ॻोढ़ा लिकाईंदी, ही दर्द पंहिंजो कर्ब पाण में रखंदी, अंदरि ॻरंदी वेंदी, सड़ंदी वेंदी, पाण खे मारींदी, अंदरों मुंझाए छॾींदी ऐं तव्हांजो इस्लाम क़बूल कंदी। ऐं पोइ हिकिड़ी प्रेस रिलीज़ हिकिड़ो मुलो वेही करे जारी कंदो बाबा वॾो इस्लाम जो बोलबालो थियो त हिकिड़ी माई जेको आहे असां मुस्लमान कईसीं। इहे कम आहिनि असांजा तव्हांजा। त तव्हां हिन मामले में बि सम्झो ख़ुदा जो कसम आहे राजकुमार जी न्याणी जेका आहे घरवारी असांजी न्याणी असांजी भेण मुकमल तौर ते हिन पिरियारे मामले में 100% ब्लैकमेल थियल आहे। इहो न हुजे त असांखे हिन संग्राह चौक ते बीह करे मूंखे फाई ॾियो, मूंखे क़बूल आहे। मूंसां जेका तादी वणे कयो, पर इहे मुतालबा तव्हां पूरा कयो। मुराद अली शाह साहब खां मुतालबो थो कयां, मां बिलावल भुट्टो खां थो मुतालबो कयां, मां DG रेंजर सिंध खां थो मुतालबो कयां, मां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां थो मुतालबो कयां। इहो थिए या GIT जोड़ो 72 कलाक में तव्हां ॾिसो रिज़ल्ट न अचे, पिरी आज़ादु न थिए त असां ॾंड भरंदासीं। असां मां इल्ज़ाम हणां थो न, मां उहे खमियाज़ा भोगण जे लाइ तयारु आहियां। मुंहिंजा इल्ज़ाम जेकॾहिं कूड़ा थियनि मां कतन हिन जे कंहिं बि हुन में न आहियां त कंहिंजो को तालुक आहे न। शौरी ला शौरी त थी सघे थो शाह जो न हुजे, शाह जो न हूंदो, ॿिए कंहिंजो हुजे, भला हलो ॿिए कंहिंजो न हुजे, हिंदू जो हुजे कंहिंजो। ऐं मूंखे छो इनवॉल्व हिननि में चुप कराई वेठा आहिनि राजकुमार खे। हीउ वाहिद इशू आहे। हूअं असांखे हिंदू ॿाहिरि हिंदू मुखी हिंदू पंचायत जा अॻवान मिनटूं कंदा आहिनि, माना किथे बि हूअं असांजे पंचायत जा अॻवान जेके हिंदू दोस्त इहे मुखी मुश्ताक सरकी खे सिंध जे हर इशूज़ ते मुतालबो कंदा आहिनि, मिनतूं कंदा आहिनि, अतजा साईं मदद कर। वाहिद प्रिया जो मामला जंहिं ते मुश्ताक सरकी समेत सभु साञा वंदनि खे रोकियो वञे थो, अदा तव्हांजो कमु न चुप करे वियो। मूंखे त कल्ह अजीब हिकिड़ा 1-2 मैसेज मिलिया त अदा ही न्याणी जो मसइलो आहे। न्याणी प्रिया न, राजकुमार जी वाइफ जे इज़त जो मसइलो आहे। प्लीज़ इनखे घणो न उछालियो, माना सम्झी वञो त कंहिंखे कहिड़े रीत कीअं ब्लैकमेल करे इन मामले ते चुप कराए वियो। हा तमामु अहम ॻाल्हि, अलाह न करे ईअं हुजे, अलाह बिल्कुलु न करे, अलाह साईं असांखे बचाए इन शयुनि खां। ॿियो मुतालबो आहे जेके मूं ताईं ॻाल्हियूं पहुतियूं त इन पिरिया जी जंहिं वटि बि क़ैद आहे, अगवा न आहे, क़ैद आहे। क़ैद मीन क़ैद बि अहिड़े तरीक़े सां क़ैद आहे त घर में रहे थी, खाए थी, पीए थी, बच्चनि सां गॾु आहे, घर में होम ट्यूटर बि शायदि ट्यूशन बि वठे थी, जेके असां ताईं ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि। आहे बि कराची में कंहिं ज़बरपोश इलाइक़े में, ऐं जेके असां ताईं ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि हिन 4-5 ॾींहंनि में, DNA करायो वञे प्रिया जो DNA। छो जो जेको ताक़तवर जेके बि माण्हू आहिनि जेके रखी वेठा आहिनि उन्हनि जो चवणु कुझु ॿियो आहे। मुंहिंजे ज़बान ते उहे लफ़्ज़ नथा अचनि, मुंहिंजे ज़बान ते लफ़्ज़ अचनि बि था, मां उहो चवणु नथो चाहियां त DNA करायो वञे त जेको दावेदार आहे, जंहिं प्रिया पाण वटि बज़ोरे बाज़ू ताक़त रखी आहे, उनजी शायदि दावा का ॿी आहे। त अलाह साईं हिन न्याणी जी राजकुमार जी घरवारी जी इज़तूं हमेशह महफ़ूज़ रखे।
इहे मुतालबा हिन 3-4 ॾींहं में असांजे साम्हूं ज़ाहिर आहे। असां जॾहिं मां लाइव अचां पियो त मूंखे इन सैयदनि जो मैसेज आयो कल संगरा शहर में मूंखे मैसेज आयो, मां पब्लिक बि करे सघां थो त असांजो मौक़ो बि वठो। त मूं चयो उन्हनि खे जवाब में त मां हमेशह मज़लूम सां गॾु हूंदो आहियां। ज़ालिम पंहिंजो मौक़ो प्रेस कॉन्फ्रेंस में ॾे, मूंखे छो थो ॾे? मूंखे त नोटिस करे, साइबर क्राइम जो करे, पुलिस जो करे, वकील जो करे, मां उन लाॻापियल फोरम ते उन ज़ालिम खे उघाड़ो कंदुसि, उनखे नंगो कंदुसि। मां छो कंहिंजे ओताक ते दरगाह ते हवेली ते वेही करे साईं तव्हांजो छा चवणु आहे, साईं जो छा चवणु आहे? साईं जो चवण खां अॻु ई दुनिया ख़बर आहे साईं जा प्रकार छा आहिनि ऐं ॿियनि जा मुखी जा प्रकार छा आहिनि, हिंदू अॻवाननि जा प्रकार छा आहिनि। त सिंध छा करे, माना मां छा कयां? मिसाल मां धरणो हणां थो, छा कयां? न मूंसां राजकुमार आहे, न हिंदू कम्यूनिटी जी नुमाइंदगी कंदड़ माण्हू हूंदा। ऐं जेकॾहिं मां हाई कोर्ट में पटिशन कयां, मां सुप्रीम कोर्ट में पटिशन कयां, मां मातहत अदालतुनि में पटिशन कयां पाण, त मूंखे त इमीडिएट क्वेश्चन इहो ईंदो जज साहिब जो, जेको बि हूंदो, जेका बि कुर्सी हूंदी मथे, उहे पुछंदा बाबा तूं कहिड़े डोमेन में थो पटिशन फाइल करें। मां जेकॾहिं समाज सेवक तौरु कयां, मां जेकॾहिं ह्यूमन राइट डिफेंडर तौरु कयां, मां इंसानी हक़नि जे कारकुन तौरु कयां, माना कहिड़े बि डोमेन में बि कयां, मूंखे इहो चवंदा बाबा जेकॾहिं राजकुमार ऐं हुनजी घर जो एफिडेविट आहे ऐं तो वटि पावर ऑफ अटॉर्नी या स्पेशल पावर ॾिनो त तूं लिटिगेशन में हलियो वञ त तूं करे सघे थो। त मां वटि त को जवाब ई न आहे। मिसाल मुतालबो थो कयां, धरणो बि लॻे थो, हज़ारे माण्हू गॾु बि तव्हांखे शाबाश आहे, समूरी सिंध खे शाबाश, निमी सलाम आहे। तव्हां जेको वाम ओवरवेलमिंग जेको तव्हां रेस्पॉन्स कयो आहे, मूंखे सभु तयारु वेठा आहियो त जिथे ऐलान कयो असां पहुचंदासीं। अमली तौर ते गैरत वारा आहियो, तव्हां ते हमेशह मूंखे फ़ख़ुरु रहियो आहे, गुरूर रहियो आहे। हिन मामले में बि तव्हां संदरा ॿधी बीठा आहियो मूं समेत। पर हाणे ॿुधायो, असां किथे बि धरणो हणूं था, असां वेहूं था धरणे ते, असां सां ॻाल्हाइण ईंदी का बि स्टेक होल्डर धुरी ईंदी, लोकल कमिश्नर ईंदो, DIG ईंदो, SSP ईंदो, या CM हाउस में अगरि हणूं था त CM जा नुमाइंदा ईंदा, मिनिस्टर ईंदा, चवंदा सर की ॾे हाल छा मुतालबो थी। मां चवंदा प्रिया मूंखे वापसि करियो। अदा प्रिया जो वालिद काथे आहे, प्रिया जी वालदा काथे आहे, प्रिया जा मुखी काथे आहिनि, इहे हिंदू पंचायत जा अॻवान काथे आहिनि? उहे त हाणे तूं जिन ते तूं तो शक ज़ाहिर करें, हो त लिखी ॾेई विया न साईं, इहे त आसमानी फ़रिश्तनि खां पोइ ज़मीन ते फ़रिश्ता जेके ॿ आहिनि न, हे जेके असांजा वेठा आहिनि, शायदि ज़ाहिद शाह ऐं शाहिद शाह खे इहे राजकुमार लिखी ॾे त बाबा इहे उहे ॿई फ़रिश्ता इहे आहिनि। सरज़मीन काइनात जेका ही सरज़मीन आहे दुनिया में, ॿ फ़रिश्ता जेके राजकुमार जी नज़र में न उहे आहिनि, छो जो इहे ब्लैकमेल करे वेठा हूंदा। ऐं ॿिया जेकॾहिं पुछंदासीं बाबा हिंदुनि में केरु भला ज़बरदस्त सुठे किरदार ऐं कंड 2 नाला खणंदा, हिकिड़ो मुखी ईश्वर सखर वारो राजकुमार चवंदो, ऐं ॿियो मुखी वसूमल। त हुननि जी नज़र में त आहिनि इहे 4 फ़रिश्ता न, जेके हिनखे पंहिंजे चंबे में घेरे वेठा आहिनि, हीअं निकिरण नथा ॾियनि। त उन्हनि माण्हुनि खां तव्हां छा था एक्सपेक्ट करे सघो? माना असांजो एहतजाज बि रायगान आहे, असांजो अदालती मोर्चे ते एफर्ट्स बि रायगान आहिनि, असांजूं आलमी इदारनि खे अपीलूं बि रायगान आहिनि, असांजूं लोकल सतह ते एफर्ट्स बि रायगान आहिनि, असांजूं GIT जा मुतालबा बि रायगान आहिनि। इहे सभु तॾहिं मुमकिन थींदा जॾहिं पाण राजकुमार, उनजी घरवारी, उनजो भाउ, इहे सभु असां सां गॾु कुल्हो कुल्हे में लाइ बीहंदा। पर इहे बीहनि किथे था? जिन वटि हिननि जा शायदि को राज़ आहिनि, इन्हनि जा राज़ जिन वटि आहिनि, उन्हनि पुलिस जे ज़रिए हिननि खे मैसेज करा त तव्हां जेकॾहिं बि अॻिते वधंदा, हा इहो ज़रूरु आहे, हिननि खे टाइम टू टाइम इहो आसरो ॾिनो थो वञे त अॼु ईंदी प्रिया, सुभाणे ईंदी, बसि तव्हां चुप करे वियो, अॼु ईंदी सुभाणे ईंदी, इहो आसरो ज़रूरु आहे। ऐं हिन आसरे खे 2.5 साल 31 महीना थी चुका आहिनि, प्रिया न आहे मोटी। तव्हां ॿुधायो हाणे मामला किथे बीठा आहिनि? त हाणे सभ जो मुतालबो इहो हुजे त प्रिया खां पहिरियां राजकुमार ऐं हुनजी घरवारी खे कैद मां आज़ादु कयो वञे। असांजो मुतालबो हाणे इहो आहे। इन्हनि खे कंहिं महफ़ूज़ हंध ते हिते पहुचायो वञे, इन्हनि खे ज़बरदस्त सिक्योरिटी फराहम कई वञे, इन्हनि जो मेंटल स्ट्रेस डिलीट ऐं ख़तमु एलिमिनेट कयो वञे, इन्हनि खे कंफर्ट ज़ोन ॾेई करे इनखे मेंटली रिलैक्स रखियो वञे, ऐं पोइ तव्हां ॾिसो कीअं था ॻाल्हाइनि। कल्ह मां ॿुधायां, इहो ई राजकुमार, तव्हां ॾिठो जेकबादार जेको मुकेश हिकिड़ो छोरो आहे, चीटर आहे, डिफॉल्टर आहे, केर बि आहे, अॼु ताईं तव्हां राजकुमार जे वाता खां ॿुधी ॻाल्हि? हुनखे मां ज़रूरु आथत ॾिनी
पंहिंजो यकीन ॾियारायो त हुन हिकिड़ो राज़ खोलियो। ईअं ई जेकॾहिं मूंखां वधीक को ताक़तवर माण्हू हिनखे रखंदो हिफ़ाज़त में, महफ़ूज़ रखंदो, हिनखे महसूसु थींदो त न हाणे मूंखे संग्रह वारा इहे कुझु बि नथा करे सघनि, सखर वारा कुझु नथा करे सघनि, पोइ ॾिसो कीअं थो खोले, ज़बान कीअं थो खोले ऐं कीअं थो हली प्रिया जे जिथे प्रिया रखियल आहे। मूंखे त इहो बि शक आहे, मूंखे त इहो बि शक आहे त शायदि राजकुमार हुनजी घरवारी खे प्रिया सां महीने में मिलाईंदा बि हुजनि किथे। मूंखे इहो बि शक आहे जेको ही रिलैक्स घुमनि था, हिनखे आदत आहे त बाबा हे मामला हीअं आहिनि ऐं तव्हां हीअं कंदो त असां प्रिया जी हीअं कंदासीं, DNA कराईंदासीं ऐं असां उहा जेका तव्हांजो मोबाइल फोन पुलिस वटि उनमें जेको बि स्टफ आहे असां उहो पब्लिक कंदासीं ऐं जेको वरी ॿियनि जे मोबाइलनि में स्टफ आहे उहो बि पब्लिक कंदासीं। ज़ाहिर आहे हर इज़त वारो माण्हू ब्लैकमेल थिए थो, किरदार वॾी मुश्किल सां ठहनि था, उनखे ड्राइण में 2 मिंट था लॻनि, त हर ग़ैरतमंद माण्हू चुप हूंदो, हीअं लबकुशाई न कंदो ऐं उहा ख़ामोशी न टोड़ींदो कॾहिं बि। चइनी पासनि खां हू तमामु घणो अंडर प्रेशर आहे। तव्हां ॾिठो कल हुनखे, मां जेको हुनखे चवां पियो, चए पियो मूंखे ईश्वर खां पुछंदुमि, उनखां सलाह कंदुसि। माना हिननि जी जेका गिदड़ सिंगी आहे उहा मुखी ईश्वर वटि आहे ऐं मुखी ईश्वर कंहिं वटि ब्लैकमेल थियल आहे, शायदि ॿिए कंहिं वॾे ताक़तवर शख़्स वटि हुजे। ही ईअं हिकिड़ो ट्राइको ठाहे करे हिनखे फुटबॉल बणाए बीठा आहिनि प्रिया जे मामले खे। यार इंसान जो बच्चो आहे, यार ख़ूबसूरत न्याणी आहे असांजी, हुनजो आईंदो आहे, अलाए कहिड़े हाल में आहे। ही को कचे जा दाड़े न त वीडियो रिलीज़ करे मुतालबो कनि, त हिन में त न को मोटिव आहे खणण जो, न को इंटेंशन आहे, न का डिमांड आहे, त इन में पधरे पट पई आहे। हिते मामला कुझु और है। हाणे मामला कुझु और है कि केरु कंदो अनफोल्ड, उन तो परदो केरु खणंदो। ज़ाहिर आहे उतो परदो त हो खणंदो, उतो त परदो उहो ई खणंदो जंहिं वटि अख़्तियार हूंदो ऐं जंहिं वटि अख़्तियार हूंदो उहो उन पहिरां खणी उन माण्हू ताईं पहुची सघे थो त प्रिया हिन महिल किथे आहे। ऐं ईअं न थींदो त यकीनन जेको आहे, यकीनन ही समूरी सिंध मायूस थींदी। दोस्तो हे मुंहिंजो इहो आहे ट्राइपॉड, शायदि हिन जी बैटरी लो थी आहे, त हितो पकड़े सफ़ा, हिते मोबाइल खे पकड़ो, बैटरी डाउन, तव्हां छॾो, माफ़ कजो। त ही समूरी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ही जेके बि अफ़वाहूं हलनि थियूं आज़ादी जूं, हिन जूं हुन जूं, सॼो ड्रामो आहे। हा तव्हां असांजो आवाज़ बुलंद, अॼु मां सैयदनि खे ॿुधायां थो, मुखी ईश्वर खे ॿुधायां थो त सिर्फ़ु 5% मां इहे ॻाल्हियूं कयूं, 5%, 99.95% अञा ताईं मां शयूं घणियूं आहिनि। भलो हिन में अथव त इहा न्याणी बाहिफ़ाज़त तरीक़े सां पहुचायो, उनजी अमड़ जी आगोश खे सुकून बख़्शो, इते ई हर शइ ख़तमु। बाक़ी ही मामला शुरू थिया आहिनि, ज़ाहिर आहे मुखी जूं शयूं बि हूंदियूं, सैयदनि जूं शयूं बि हूंदियूं, बासरनि जूं शयूं बि हूंदियूं। इन ते मामले ते चुप न रहबो, भले असांजी जान वञे। पर इहा सिचुएशन जेका हाणे पैदा थियल आहे, इन में सभु सिंध जा सान्यावंद शऊर रखंदड़ माण्हू अॻिते अचनि ऐं हिकिड़ो ई मुतालबो कनि त बाबा राजकुमार खे, हुनजी घरवारी खे, ऐं हुनजो ॿियो जेको नंढो ॿारु आहे, उनखे इन पाण मुरादी जेका ख़ुदि साख़्ता क़ैद पाण खे रखियो था संग्रह में, हितां कढो, ॿिए शहर मुंतकिल कयो, इन्हनि खे सिक्योरिटी फराहम कयो, इन्हनि खे मेंटल कंफर्ट ज़ोन फराहम कयो, स्ट्रेस इन्हनि जो एलिमिनेट कयो, ख़तमु कयो स्ट्रेस। इन्हनि खे इन्हनि ब्लैकमेलिंग वारे ॾींहुं राति ब्लैकमेल थियल आहिनि। इन्हनि खे तो जॾहिं कढंदा, महीनो खनि सुठी ख़िदमत कयो, इनखे रहण ॾियो किथे सुठो, ऐं इन्हनि खे अहसासु जॾहिं जनम वठंदो ज़हननि में त न यार हाणे असां महफ़ूज़ हूं, हाणे असांजो कोई कुझु नथो बिगाड़े सघे। खोड़ किसा हुया। शाइस्ता अलमाणी बलकशेर महर जेको आहे शादी कई, केॾी सिक्योरिटी मिली, पोइ केॾी शयूं साम्हूं आयूं। कई ॿिया माण्हू आहिनि
अजय लालवाणी जो वालिद आहे तमामु उहे बि ताक़तवर शाह कीअं बीठो आहे साबित क़दम थी। ॿिया केतिरा ई मुदई असांखे सॼी सिंध में मिलनि था। उमेर रुबाब चांडियो आहे असांजी भेण, केॾे वॾे ताक़तवर माण्हू उनजा जेके FIR जा मुलज़िम उन्हनि जे अॻियां बीठी आहे, उनखे सिक्योरिटी आहे, रेंजर्स जी पुलिस जी ॻाल्हाए थी, सबूत ॾिए थी। हिननि माण्हुनि खे तव्हां कीअं मुंहिंजे घर मां कातिल आहियां, मां ज़ालिम आहियां, मुंहिंजे घर में रहे थो मुदई, त मुंहिंजे ख़िलाफ़ कीअं वेंदो? अंडरस्टूड आहे यार। संगरा शहर में जेके बि दीवान जा घर ठहियल आहिनि, ज़मीन कंहिंजी आहे? प्लाट कंहिंजो आहे? ज़ाहिर शाह शाहिद शाह जो आहे। जेके बि दुकान अॾियल आहिनि उते उहे प्लाट ऐं ज़मीन कंहिंजी आहे? शाहिद शाह जा। हिननि ॿुधायो आहे त साईं त असांजो वॾो आहे, हुनजी ज़मीन ते असां दुकान ऐं घर ठाहे वेठूं, ऐं असुल इहो आहे त असां घर ऐं दुकान नथा छॾे सघूं था त पोइ असां कंहिंखे विकिणी नथा सघूं, न पगड़ी ते ॾेई था सघूं, न किराए ते। हाणे ॿुधायो, हिकिड़ी फिल्म में हिकिड़ो विलन हूंदो आहे, पूरी मार्केट ते कब्ज़ो कंदो आहे, हिकिड़ी पूरी बस्ती ते कब्ज़ो कंदो आहे, ऐं उहा तव्हां फिल्म ॾिसंदी त हर बार्बर शॉप ते, परचून जी शॉप ते, इलेक्ट्रॉनिक शॉप ते ऐं मीट शॉप ते, वेजिटेबल शॉप ते लिखियलु हूंदो आहे बादशाह, बादशाह मीट शॉप, बादशाह बार्बर, बादशाह सैलून। माना बादशाह बादशाह बादशाह। त हे संगरा शहर जा उहे बादशाह आहिनि। हर घर हिननि जो, हर दुकान हिननि जो, हर बनी हिननि जी, चारी तरफ़ों दीवारनि जूं, थाणे जी ज़मीन ते जेको थाणो ठहियल आहे उहो बि हिननि जो। हाणे उहो हिसे जो हिनखे कीअं गिरफ़्तार करे? मंदरु ठहियो आहे, मंदर जे ज़मीन ऐं प्लाट थियो, उहा बि ज़ाहिर शाह ज़मीन। हाणे ॿुधाए त उहो भॻवानु उन शाह सां सुठो हलंदो या हिन राजकुमार सां हलंदो? राजकुमार खे त भॻवानु बि चवंदो त इहो तुंहिंजो मोहसिन आहे। जेकॾहिं मां बुरो या ग़लति न आहियां त ज़ाहिर आहे जेको बि ज़मीन कंट्रीब्यूट कंदो आहे कंहिं काज़ जे लाइ, मंदर जे लाइ ॾियां, त ज़ाहिर आहे हिंदुनि में हुनजो परसेप्शन ज़बरदस्त हूंदो सैयदनि जो, त यार ॾिसो असांखे ज़मीन ॾेई वेठो आहे। पर उनजे परदे पुठियां जेको हुनजो बदनीयती हूंदी, जेको ॿी नेगेटिव अप्रोच हूंदी, या ॿियो जेको उनजो अमल हूंदो, ज़ाहिर आहे उहो हुन में कवर थी वेंदो उनजे चङाई में। त इहे पहलू उहे आहिनि जंहिं ते नज़रसानी जी न सिर्फ़ु ज़रूरत आहे, पर इन ते एग्ज़ीक्यूशन जी बि ज़रूरत आहे, इन ते कंप्लाइंस जी बि ज़रूरत आहे। इहा GIT फौरी तौर ते जोड़ी वञे, GIT जोड़े, उन में एजेंसियुनि जा नुमाइंदा विहारिया वञनि, त 72 कलाक में तव्हांखे समूरो माहौल ॿियो नज़र ईंदो। 72 कलाक खां अॻु जॾहिं GIT जो नोटिफिकेशन थींदो, मूंखे ईअं थो लॻे त ही कलाकनि में पहिरियां खे राति जो गाॾी ते छॾे दरवाज़ो खड़काए ॾेई वेंदा। CCTV कैमरा त न आहिनि उते, न पहिरियां जे खॼण वक़्तु हुयूं CCTV कैमरा, न वरी उते छॾण वक़्तु हूंदियूं। त जेके बि जिन वटि उहा क़ैद आहे, जेके हुनखे पंहिंजो बचो सम्झी पालनि था बकोल, उन्हनि जे जेके असां ताईं ॻाल्हियूं पहुतियूं, त तकलीफ़ में न आहे बाबा, तकलीफ़ में न आहे त पुॼायो न। पोइ तव्हां महीने में राजकुमार जे घर पहिरियां सां मिलण वञो, तव्हांखे एॾी प्यारी आहे, उनजा ख़र्च तव्हां एडॉप्ट कयो भली, पंहिंजी न्याणी असांखे मोटाए ॾियो। सिंध वासियुनि खे अपील आहे, दुनिया में रहंदड़ हर उन बाशूर माण्हू खे अपील आहे, ऐं मां बज़ाते ख़ुदि जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, जेके बि इन मामलनि ते तमामु घणा मुतहरिक किरदार रहिया आहिनि, उन्हनि खे अपील कंदुसि त मां तव्हांखे फॉलो कंदुसि, मां तव्हांजो आम कारकुन थी करे पोयों हलंदुसि। तव्हां अॻिते अचो, हिकु पेज ते गॾु थियूं ऐं प्रिया जी बाहिफ़ाज़त वापसी ताईं असां हिन ते ख़ामोश न वियूं। जेके बि दोस्त आहिनि, हाणे काल का इम्तियाज़ चांडे साहिबु पोस्ट रखिया, मूंखे मैसेज कयईं त मां हिकिड़ी पोस्ट थो रखां, तूं पाण ॾे न सम्झा, न मुंहिंजो तो ॾे कोई इशारो, मुंहिंजो इशारो ॿियनि ॾे आहे। त उन पोस्ट खे बि दोस्तनि मुॾे डाइवर्ट कयो आहे। इम्तियाज़ पाण जी वज़ाहत ॾेई सघे थो त हुन इहो कंहिंजे लाइ लिखियो आहे, त कहिड़ो बिशनी टोलो प्रिया जे मामले में सरकारी दोस्तियूं निभाए इन्वॉल्व थियो आहे, उहो इम्तियाज़ पाण ई ॿुधाए सघे थो। असां त पंहिंजा ख़र्च करे, पंहिंजी टाइम कढी करे कराची खां उते पहुता। अॼु मां पंहिंजे घर में वेठो आहियां कराची में, त मुंहिंजो त सिंगल पॉइंट एजेंडा हुयो, मूंखे भला कहिड़े गुनाह सवाबो लालच हूंदी, ईश्वर खां कहिड़ी, ईश्वर जेकॾहिं मूंखे ॾींदो पैसा त का वीडियो ठाहींदो, का रिकॉर्डिंग कंदो, ऐं जंहिं माण्हू खे मां ॾंडो ॾियां थो, ज़ाहिर आहे उहो मूंसां चङो त न हलंदो। जेकॾहिं को माण्हू को डिमांड बि कंदुसि त जदीद दौर आहे, लिखी नथी सघे का बि डिमांड, कंहिंजे बि ज़रिए कंदुसि त उहा पब्लिक थी वेंदी। त मुंहिंजो न को अहिड़ो इंटेंशन आहे न काढ़ींदी, त असां वटि आहे सिधी रांदि सोटे जी। तव्हां भल ब्लैकमेल कयो राजकुमार खे घर खे, असां ब्लैकमेल न थियंदा, न असां ख़ौफ़ज़दा थियासीं। असां त संगरा शहर में पहुची करे चैलेंज कयोसीं, अखियुनि में मिलाए करे ललकारे आया आहियूं असां उन ताक़तवर धुरियुनि खे। असां वरी बि जंहिं ॾींहुं ज़रूरत पई संगरा शहर में वरी अची उते पंहिंजा कैंप क़ाइमु कंदासीं, जंहिं ॾींहुं राजकुमार चाहींदो।
ऐं राजकुमार चाहींदो बि असां राजकुमार खे पंहिंजी गाॾियुनि ते शान शौक़ सां प्रोटोकॉल सां खणी अची जिथे चवंदो उते रखंदासीं। असां वरी बि उन शयुनि ते क़ाइमु आहियूं। इन ईश्वर मुखी जे आसिरे ते न लॻो, इन पंचायतुनि जे चक्र मां निकिरो। पंचायतूं अॻे हूंदियूं आदर्शी, जेको असां वटि सुदाम चंद चावला हूंदो, जेकबा में हिंदू पहचान जो सदर, जंहिंखे शहीद कयो वियो। उहे गैरतमंद हूंदा हुआ अॻवान, न्याणियुनि ते सिर ॾियण वारा, जेके जेके कातिल हुन जा हुआ, उन्हनि सां उन मुआल वटकायो। हिकिड़े हिंदू थी करे ताक़तवर धुरियुनि सां जेकबा जे क़बाइली ज़िले में उन असूलनि ते सौदेबाज़ी न कई, न हम पिया लाथियो, पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ कई। उन तहफ़ुज़ वारी जदोजहद में उन शहादत जो जाम नोश कयो आहे, शहीद थी वियो। अॼु बि उनखे गैरतमंद माण्हू सलाम कंदा आहिनि। ईश्वर खे छो था लानतूं विझूं इन मुखी खे? त बेग़ैरत थी बीठा आहिनि, दलाल थी बीठा आहिनि, जेके न्याणियुनि जो तहफ़ुज़ त परे जी ॻाल्हि आहे, इन्हनि खे एहतिजाज करणु नथा ॾियनि। अहिड़े माण्हुनि ते हज़ारे लानतूं विझंदा रहंदासीं त सिंध सॼी तयारु थिए। इन ते असां टाइम टू टाइम शयूं शेयर कंदा रहंदासीं। ऐं GIT जो मुतालबो कयो, जेका GIT घरू खाते जे नोटिफिकेशन थिए, पोइ ॾिसो त इहो कीअं तमामु सूरत हाल वाज़े थिए थी ऐं न्याणी वापसि अचे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां वॾो प्यारु ॾींदा आहियो, वॾो सपोर्ट कंदा आहियो। इनशाअल्लाह हिन मामले ते मुश्ताक सरकी पंहिंजी हिकिड़ी मासूम न्याणी जेका मुंहिंजी आहे 2.25 साल जी परीशे, उन जो कसम खणी चवां थो त परीशे जीअं मूंखे प्रिया आहे, ऐं प्रिया जे मामले ते का बि सौदेबाज़ी माना मां पंहिंजी धीउ परीशे जे लाइ सौदेबाज़ी कयां थो। इन खां वधीक मां कुझु न चवंदुसि।